क्या पियो सोची? ए आऊं सोचां पियो त इलाही टाइम थी वियो आहे। ए ख़त जो जवाब त अञा ताईं कीन आयो। अलाए ख़त मिलियो बि हुजे की न। ए ही सूअर त वात मां लफ़्ज़ बि कढण की नथा ॾीन। सो अबाणनि ताईं ख़त कीअं पहुचाईंदा? असलम इहा बि त ख़बर कीने न त अम्मा ऐं अबा वारा ज़िंदा आहिनि या कोन। अम्मा या अब्बा वारनि खे कुझा थींदो? अलाए चवनि पिया जंहिं राति तूफ़ान आयो न असां लुड़ी हिते पहुआसीं। उन राति पंहिंजा सभु ॻोठ उॾी विया ऐं दरिया माण्हुनि खे लोढ़े वियो। कुझु की न बचियो। चवनि पिया त ॻोठ जे माण्हुनि जा लाश अलाए केतिरा ॾींहं वणनि में टंगियल हुआ। ए तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करे मूंखे डिॼाड़ कंदा न। मां रोई पवंदी। असलम कुझा थो रोई? कुझा रोई थो? कुझा पियो रोई? हम आया ने तुझो भाउ। न रो न रो। अरे चुप कर, क्या बकवास लगा के रखी है? ऐसा डंडा मारूंगा मुंह तोड़ दूंगा। न आऊं आया तुसां तोखे कुझु बि न थी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।